मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में। वहाँ मज़हब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। परवाने को चराग, बुलबुल को फूल बस, लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी में वडे में वडा सबर, एक हिजरत वारो सबर, ॿियो मेराज वारो सबर। हिजरत वारी रात भी रफ़ीक मिलियो, मेराज वारी रात भी रफ़ीक मिलियो। यार मेराज वारो सबर भी मक्के मां शुरू थियो, हिजरत वारो सबर भी मक्के पाक मां शुरू थियो। मेराज वारी रात भी रफ़ीक मिलियो, उनजो नालो जनाबे जिब्रील अमीन। हिजरत वारी रात जेको रफ़ीक मिलियो, उनजो नालो जनाबे अबा बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु। मेराज वारी रात सवारी मिली, उनजो नालो बुरक। हिजरत वारी रात जेका सवारी मिली, उनजो नालो सैयदना अबा बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु। तवज्जो कर, मेराज भी मक्के का, हिजरत भी मक्के का। मेराज भी रात जो, हिजरत भी रात जो। मुझे साईं के मेराज वारी रात आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सवारी जन्नत मां आई ही, जनो नालो बुरक। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घड़ी करे मक्के का मदीना, बैतुल मक़दस, तूर सीना जबल। उन्हीं का बाद में पारियों आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, चौथों आसमान, पंजों आसमान, छहों सतो अर्शे मुअल्ला ते बोद। असांजे नबी इमामुल अंबिया के अकुल अल्लाह सभिनी खां मथे ॾिनो। मुंहिंजो साईं अकुल में सभिनी खां मथे, इल्म में मथे, हुस्न में मथे, जमाल में मथे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अर्श ते बोद, मुंहिंजो साईं वॾे अकुल वारो हो। मुंहिंजे साईं ॾिठो जनाबे मूसा कलीमुल्लाह जॾहिं दूर ते वियो हो, रब चयोसि फख़्लअना अलैका इन्नका बिलवादिल मुक़द्दस तुआ। मूसा जुती लाइ वादी पाक मां अल्लाह तो ॻाल्हायां। हाय मुंहिंजो साईं चईंदो जबल ते वियो हो त ऐलान थियो त जुती लाइ, ईअं न त मां वञा त मूंखे बि हुकुम थिए 16 जुती जल। ना ना, अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकुल में मथे हाथ जुती लाइ जो इरादो कयो। आवाज़ आयो, ओ मुंहिंजा मोहम्मद करीम जुती न जुती सोदो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्श ते विया जुती सोदो। जिब्रील भी रहियो, सोहणा असांजी हद पूरी आ। अवां वञो, अवां ॼाणो, अवां जो अल्लाह ॼाणे। सुभान अल्लाह न था चओ? मथे ॿुधो ॿुधो ॿुधो, मथे महीनो मेरा चयो। तवज्जो कयो, साईं मथे विया, आवाज़ आयो, उधर या मोहम्मद वेझो आ। ओ मुंहिंजा मोहम्मद सदको वञे। उधर या अहमद वेझो आ। ओ मुंहिंजा अहमद। सुभान अल्लाह। उधर या खैरल बरिय वेझो आ। ओ समूरी मखलूक खां भला जो। सुभान अल्लाह। मोहम्मद सभिनी खां भला, इल्म में आला, हुस्न में आला, जमाल में आला, कमाल में आला, अखलाक में आला,
शफकत में आला, रहमत में आला ए वेठो आ ओ सोना तो सभिनी खां भलो आ। सजन वया पंहिंजे रब सां हम कलामी थिया। ॿुधो ॿुधो जिब्रील बि सजन उते पहुता, पोइ जॾहिं वापसि मोटिया न त आवाज़ आयो पोयो, या मोहम्मद, ओ मुंहिंजा मोहम्मद, मुर उम्मतक अक्रिमू सलास। मुंहिंजा मोहम्मद पंहिंजी उम्मत खे मां अल्लाह जो न्यापो ॾे। पंहिंजी उम्मत खे ॿुधो ॿुधो मेराज वारी रात सदको वञास मिठड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत लाइ न्यापो खणी आयो। कहिड़ो? या मोहम्मद मुर उम्मतक, ओ मुंहिंजा दिलबर पंहिंजी उम्मत खे मां अल्लाह जो न्यापो ॾे। हो त नाराज़ ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं वॾियूं थियूं। जेको मेराज वारी रात आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत लाइ न्यापो खणी आयो रब जे तरफ़। परने अकलवर रब फरमास मुंहिंजा दिलबर चवे ने टिन शख़्सनि जी इज़त कयो। ॿुधो नौजवान पको ओड़ो आका से फरमायो, रब फरमाए मुंहिंजा दिलबर चवे ने टिन शख़्सनि जी इज़त कयो। अल आलिम अल वालिद हामिल कुरान। ओ मुंहिंजा दिलबर चवे ने आलिमनि जी इज़त कयो, आलिमनि जी इज़त कयो, अबे अमर जी इज़त कयो, कुरान जे हाफ़िज़ जी इज़त कयो। इहो मेराज वारी रात सदको वञास मिठो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्यापो खणी आया उम्मत जे लाइ। चवे ने आलिमनि जी इज़त कयो। आलिम हुज़ूर फरमायो इन्नल उलमा वरसतुल अंबिया। फरमायई आलिम नबियन जा वारिस अथव। तंहिंजे करे मुंहिंजे साईं फरमाया आलिमनि जो दर्जो तमामु वॾो। तंहिंजे करे मुंहिंजे साईं फरमाया कुन आलिमान, सभु आलिम थी वञो। छो? आलिमनि जो दर्जो वॾो। अल्लाह अल्लाह फरमाया कुन यस्तवी الذين يعلمون والذين لا يعلمون। अल्लाह जो फरमाए ॼाण अरे ॼाण हिकु जहिड़ा न अथव। आलिमनि जो दर्जो सभिनी खां मथे आहे। आलिम दर्जे में मथे। ॿुधो आलिम हक़ जो आलिम सॼी राति इशा जी नमाज़ पढ़ी वञी निंड कई, वरी सुबुह जो उथियो। फरमाए सुबुह सां उथी बा जमायत नमाज़ पढ़ाए कुरान पाक जो दर्स ॾिनई। ॿुधो ॿुधो आका सल्लल्लाहु फरमायो त हेॾां आबिद मुसल्लो खणी सॼी राति नफ़िल पढ़े, सजदा ॾे, ज़िक्र करे। फरमाईंदा अल्लाह तो फरमाए मुंहिंजा महबूब इन आबिद जी इबादत खां वधीक मां अल्लाह के आलिम जी निंड प्यारी है। चो न सुभान अल्लाह। आलिम जी निंड भी इबादत। दोस्तों तंहिंजे करे फरमाईंदा आलिम जी आलिमत आलिम जे दर्जे चार जमायतूं अथव। फारम भरायो। चार जमायत फारम कहिड़ा? चवे त कुन आलिमन सभु आलिम थी वञो। आलिमन थियाओ त ओ मुतअल्लिमन भला तालिब बणिजी वञो। इल्म जी तलब कयो। आलिम भी न थियो, तालिब भी न थी सघियो। फरमाए आओ साहिबियान आलिमन जे कचहरीअ में वञो, उलमा जे मजलिस में वञ। मां हिकु में पढ़ियो जेको माण्हू कहीं आलिम जे कचहरीअ में वेठो न, ॿुधो ॿुधो आलिम जे कचहरीअ में वेठो ॼणो कहीं नबीअ जे कचहरीअ में वेठो।